दिल दिनी ऐं थी पियस मजबूर मां अंब ऐं इंजीर तोखे या चवां अंगूर मां अंगूर। बगलोन जी बेगम साहिबा। हिन छा थी आहे? अचे ॼाऊं पंहिंजे कमरे में आराम लाइ वियसि त मूंखे इलाही ख़ौफ़ अचण लॻो। अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे बेगम साहिबा। छा हिन सॼे हवेली जी सफ़ाई तो अकेलो कंदो आहे? जी हाँ बेगम साहिबा। पोइ त तोखे तमामु घणो कमु करणो पवंदो हूंदो। नौकर जो कमु ई आहे कमु करणु। ठीकु आहे बेगम साहिब लॻाए छॾी आहे। अॼु खां पोइ तूं मूंखे बेगम साहिबा न शबाना चवंदे शबाना। लेकिन छो? इन लाइ जो तूं बि असांजो इंसान आहीं ऐं असांजे दिलि में नंढ वॾे जो को बि फ़र्क़ु न आहे। तूं ॾाढी सुठी आहीं बेगम साहिबा। अरे हा बगलोन, मां ॿुधो आहे तोखे तमामु सुठो ॻाइण बि ईंदो आहे। आऊं ऐं ॻाइण ही छा आऊं लॻाए छॾी आहे? अॼु मुंहिंजो दिलि ॾाढो उदास आहे, तोखे गानो ॿुधाइणो पवंदो। जेकॾहिं तूं मजबूर करें थी त पोइ गानो ॿुधायां थो। अरे निभागा केड़ा रे सुर झुंगारी है गानो गानो जरा मारी भाग्य जो गाय या जलत चंडे जो गाय बड़े मां तो मेरे कन्या के में तुझे देखे में मुझे देखे तो भाई कहे देखे में अरे मेरे को तो ना लौटना दाढ़ी कूड़ा आयो यहां हां पक्का मुझे ब्लेड सा कुड़ी दी जको वा फिट हो करे आयो हूं। अरे बकवास बंद कर, तू मुझे टाइम कह रहे हो। ना तू तो आई इज्जत के काबिल है। ना तू आई तू तो फैन है मोल मुंडे जरा बकवास बंद कर। मजिया बस कितना सीखी आई हुई? हां कितना सीखी आई हुई? बुधाने मां चाची बकवास बंद करो। बेबी जी तवा अची रहे छा? मूंखे हैर काफ़ी देर थी चुकी है। पोइ तव्हां हलो मथे, तव्हांजो कमरो बिल्कुलु साफ़ आहे। न हीअं न, मूंखे कंहिंजो इंतज़ारु आहे। इंतज़ार ठीक है जो इंतज़ार थी रहियो आहे। ओ हू डैडी मूंसां गॾु लंदन में पढ़ंदो हो। हू छा नालो आहे? जी डॉक्टर सलीम। डॉक्टर सलीम? सरकार वो डॉक्टर हलीम हलीम ने पर सलीम आयो है। सलीम त पोइ तूं वञ ऐं हुनखे अंदरि मोकिल। वागा ओ वागा जी सरकार तू जल्दी डॉक्टर ला खाधे पीते जो बंदोबस्त कर। सरकार तरियल पलो खींदा या फेल बकवास बंद कर। बकवास बंद कर। चलो मुंह बंद करो, तव्हां शुरू करो। डैडी ही डॉक्टर सलीम आहे ऐं सलीम साहब ही मुंहिंजो डैडी प्रोफेसर कमाल खान आहे। खुश रहो। तव्हांजो वालिद साहब छा कमु कंदा हुआ? जी डॉक्टर काज़ी। डॉक्टर काज़ी? जी हाँ। तो छा हुनजो नालो काज़ी रहमतुल्लाह न हो? जी हाँ, पूरो नालो डॉक्टर रहमतुल्लाह काज़ी हो। डैडी तव्हां पंहिंजे वालिद खे डैडी तव्हां सलीम जे वालिद खे सुञाणो था? हाँ दी, वो मुझे एक अजीम दोस्त हो ऐं मूंसां गॾु हुन तालीम हासिल कई हुई ऐं अफ़सोस जो आख़िरी वक़्त में मुलाक़ात थी न सघी। ऐं पुछले तूं किथे पिया चलाए? जी मां इन शहर में पंहिंजे दोस्त जी पर जेको हींअर जानवर जो डॉक्टर वांगन तूं खान पीन जो बंदोबस्त कर। जी सरकार। न पुट अॼु तोखे अॼु खां पोइ तोखे हिन हवेली में रहणो पवंदो। जेको हुकुम रवानो आहे त पोइ आउं हलां थो। खुदा तव्हां चवनि डैडी शबाना तुंहिंजे बग़ैर जुदाई जो चंद घड़ियूं मुंहिंजे लाइ सदियुनि खां वधीक साबित थियूं आहिनि। तोखे कहिड़ी ख़बर सलीम
तो खसवाओ इतनी तो उदास हुस जो हर पल हर घड़ी सिर्फ तुझे इंतजार हो। शबाना तू जो मुझे यकीन का परे रहे यो मुझे दिल का बर्दाश्त कौन थी जुदाई जी घड़ी खत्म थी चुकन सलीम हाणे तो के हर वक्त मुझे नजर के सामने मुझे देता बजी रहंदे शबाना